भाई असां कराची मां निकिता आहियूं। असांजा मैयत गॾु आहे। कराची में सतपुरा ॻोठ में जेका पठाननि असांजे वारदात कई आहे, हीअ एम्बुलेंस आहे। हिन में जनाज़ो आहे असांजो। ऐं पठान जेको असांजा हालत कई आहे, हीअ असांजी गाॾी आहे, शीशा वीशा तोड़े असांखे पाण खे धक कया अथनि। ऐं जेको पठाननि असांजा हशर कयो आहे, हीअ ॾिसी सघो था तव्हां विझो। ऐं गाॾी जे ॿाहिरियां साइडनि में बि धक लॻल आहिनि, पर असांजा जनाज़ो गॾु आहे। ऐं जेको कराची में पठाननि असांजा हालत कई आहे, असां लाइ कीअं पंहिंजी जान ज़िंदगी बचाए निकिता आहियूं, न त को बि जीअण जो इरादो कोन हो। हीअ अॻियां एम्बुलेंस वञे पई, हीअ ॾिसी सघो था तव्हां एम्बुलेंस। हिन में जनाज़ो आहे मुंहिंजे भाउ जो। ऐं हीअ जेको पठाननि असां सां कमु कयो आहे, पठान गाॾी जा शीशा वीशा तोड़े गाॾी खे लकूं हणी हथियार सिधा कयूं। इहो असांजी अलाह जी तरफ़ां ॾोर ॾाढी जेको असां निकिरी आयासीं, न त पठान असां सभिनि खे मारे हुते ख़तमु करे छॾींदा। इहो सॼो पठाननि जो कमु थियल आहे।